खान बहादुर वली मोहम्मद वलद मियाँ हसन अली आफंदी। हिन जो ॾाॾो मियाँ मोहम्मद एहसान हैदराबाद जो वेठल हो। सनन ख़ानदान आखवंद सॾिबो हो। मियाँ मोहम्मद एहसान खे 1803 ईस्वी में मियाँ हसन अली फर्ज़न ॼाओ, जो अवल में कोटड़ी पुल ते 15 रुपयनि ते नाकी मुंशी हो, पर पोइ पंहिंजी महिनत ऐं होशियारी सां नामियारो वकील थियो। चङो पैसो ऐं मिल्कत गॾिजी आई। संदसि शोहरत जा मुखिया टे कारण हुआ, जंहिं करे अॼु ताईं संदसि नालो ॻाइबो अचे थो। पहिरियों कराची वारे सिंध मदरसे जो बुनियादु विझी उनखे बहितरीन दर्सगाह बनाइण। ॿियों तुर्कियुनि जी रूस सां जंग जे ज़माने में चंदा करे वफ़द वठी तुर्की वियो, जंहिं ख़िदमत जे एवज़ तुर्की जे सुल्तान खां आफंदी जो ख़िताब मिलियसि। टियों कलकत्ते जे मोहम्मदन एसोसिएशन जे नाले सां क़ाइमु कयईं, जा मुस्लिम लीग जे ज़ोर वठण ताईं सिंध जे मुस्लमाननि जी मुखिया जमायत थी कमु कंदी आई। खान बहादुर वली मोहम्मद मियाँ हसन अली जो फर्ज़ंद हो। 5 दिसंबर 1860 ईस्वी ते ॼाओ हो। अवली तालीम कराची में वरितईं, पोइ एल्फस्टन कॉलेज बम्बई में 1879 में दाख़िल थी। 1882 में BA जी डिग्री वरितईं। 1883 में तालीम खाते जी नौकरीअ में घिड़ियो। पहिरियां ई खेसि हैदराबाद में डिप्टी एडुकेशनल इंस्पेक्टर करे रखियाऊं। 1885 ईस्वी में संदसि वालिद कराची में सिंध मदरसो क़ाइमु कयो, जंहिंजो मार्क्स ऑफ दफ़रन इफ्तिताह कयो हो। अवल में उनजो प्रिंसिपल हिकु पंजाबी मुस्लमान हो। उन वञण बाद 2 सालनि खां पोइ हिन खे उन जाइ ते मुक़ररु कयाऊं, जिथे 1887 ईस्वी खां 1897 ताईं 10 साल मदरसे खे ज़ोर वठाइण लाइ हिन हर का कोशिश कई। संदसि वालिद मियाँ हसन अली आफंदी 20 अगस्त 1895 ते वफ़ात कई। उनखां पोइ हिन डिघी मोकल वठी वकालत पढ़णु शुरू कई ऐं 1898 में LLB जो इम्तिहान पास कयईं। सिंधी मुस्लमाननि मां ही पहिरियों LLB हो। हिन बाद ही रेवेन्यू खाते में नौकरी करणु शुरू कई ऐं डिप्टी कलेक्टर थी सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में नौकरी करे 1915 में पेंशन थी लथो। रिटायर थियण खां पोइ खेसि खान बहादुरी जो ख़िताब मिलियो। 1916 में खेसि कराची में फर्स्ट क्लास स्पेशल मैजिस्ट्रेट करे रखियाऊं, जंहिं उहिदे ते 20 साल कमु कयाईं। आफंदी साहब के कराची म्यूनसिपलिटी जो केतिरनि सालनि ताईं मेंबर रहंदो आयो। कुझु वक़्तु कराची म्यूनसिपल स्कूल बोर्ड जो चेयरमैन भी थी रहियो हो। कराची डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड स्कूल बोर्ड जो 1926 खां 1929 ताईं चेयरमैन थी रहियो। उन अरसे में ज़िले जे तालीम लाइ हिन घणो पाण पतोड़ियो। 1897 खां वठी आख़िर ताईं सिंध मदरसो बोर्ड ऐं उन जे स्टैंडिंग कमेटी ते मेंबर रहंदो आयो ऐं पंहिंजे वालिद जे क़ाइमु कयल स्कूल जे सुधारे ऐं वाधारे लाइ कोशिश वठंदो रहियो। रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जे 1924 में वफ़ात खां पोइ पाण उन जाइ ते मरकज़ी असेंबली जो मेंबर चूंडिजी वियो। केतिरनि सालनि ताईं मेंबर रही मुल्क जी ख़िदमत कयईं। 1931 में एडुकेशनल कॉन्फ्रेंस जो चेयरमैन थी कमु कयईं। सिंध मोहम्मदन एसोसिएशन जो पाण वरें जा वरें जनरल सेक्रेटरी थी रहियो। जा जमात सिंध में संदसि वालिद जे बर्पा कयल हुई, मतिलब सां संदसि ख़िदमत जो दायरो तमामु वसी हो। मूंसां संदसि वाक़फ़ियत 1925 में कराची ज़िले लोकल बोर्ड जे मेंबर थियण बाद थी। 1926 ईस्वी में पाण लोकल बोर्ड स्कूल बोर्ड जो चेयरमैन चूंडियो। उते मेंबर तौरु साणसि गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। उन वक़्तु संदसि उमिरि 66 वरें थी चुकी हुई, लेकिन हिन जवाननि वांगुरु कमु कंदो हो। सिंध मोहम्मदन एसोसिएशन में गॾिजी रहियासीं। मौलवी फ़तह मोहम्मद सिमाणी सां हिन जा घणा दोस्ताना तालुकात हुआ। कोर्ट मां निकिरण बाद अक्सर करे रवानो वटांसि थींदो वेंदो हो। मौलवी साहब सां मुंहिंजो न्यास मंदाना रस्तो हो। उन करे खान बहादुर सां वधीक घाटा तालुकात क़ाइमु थी विया ऐं संदसि केतिरा ख़त मूं वटि महफ़ूज़ आहिनि। कोटड़ी डिवीज़न में खेसि गश्त कराइण वक़्तु सन जे स्कूल जा संदसि आदरबाह कई वई हुई ऐं जलसो सॾायो वियो हो। तंहिंजा फ़ोटो बि महफ़ूज़ आहिनि। ऐं जॾहिं ज़िले लोकल बोर्ड कराची जो प्रेसिडेंट चूंडियुसि, ॻोठ सुधार हलचल शुरू कयमि त उनखे हिदायतुनि ॾियण लाइ हिकु ख़त लिखी मोकिलियमि, जंहिंजे जवाब में ज़िले अंदरि तालीम जे वाधारे लाइ जेके रथूं ॾिनियूं हुयाईं से मुंहिंजे रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। पाण हिकु ज़िंदा दिल ऐं ओर्च कारकुन बदाजी ऐं जवान लाइक़ मुंतज़िम बाहिम्मत दोस्ती जो सचो ऐं नेमनि जो पाबंद बुज़ुर्ग हो। जिन संदसि मजलिस ऐं सोबत में रही ॾिठो हूंदो, तिन खां मरहूम जी यादगिरी मुश्किल विसरंदी। संदसि ज़िंदगी जो आख़िरी लम्हो
हलंदे चलंदे गुज़रियो। पाण संदसि ज़मीन बाननि जे भर ते नज़रदारी करण लाइ जॾहिं 14 फरवरी 1934 ईस्वी ते वियो त उते संदसि दिलि टुटण सबबि इंतकाल थियो।